नाज़रीन ही ॾिसो ही काफ़िला अचनि था पिया ख़ैरात ते, असां बि वञूं पिया इलाइक़े जे कंढनि में। ये काफ़िला आहिनि जेके ख़ैरात ते अचनि पिया। ये साम्हूं कारो जबल आहे, ये कारे जबल जो दीदार कयो। तमामु वॾा सुहिणा ख़ूबसूरत जबल आहिनि। हीअ कारी बाही आहे जेका 12 महीना वहंदी आहे, उनजो दीदार कयो। ये 12 महीना ही वहंदी आहे। हितां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जो गुज़र सफ़र हिन वाही ते ई आहे। पाणी बि था पीअनि, माल बि पीए, आबादी बि कनि। ठीकु आहे। हीअ ॾिसो ये रईस अली जान जे ॿाहिरनि जी ख़ैरात आहे, फी सबीलिल्लाह। ये काफ़िला अचनि पिया उन ख़ैरात ते। ये ॾिसो काफ़िलनि जो दीदार कयो। ये ॾिसो ही कारो जबल आहे मथां, ॾिसो ये कारे जबल जो दीदार कयो। ही काफ़िला आहिनि जेके अचनि था पिया मुख़्तलिफ़ बिरादरनि जा माण्हू। ठीकु आहे। हे ॾिसो ही गाॾियूं वरितियूं मज़े मज़े सां, मज़े मज़े सां। दोस्तों हींअर असां ही काफ़िले जी सूरत में मथे ख़ैरात आहे रईस अली जान जे ॿाहिरनि जी, होॾे वञी रहिया आहियूं। हींअर असां हिते लालणी जी डोरीअ में बीठा आहियूं। कंहिं दोस्त जी मोटर साइकिल पंचर थी पई हो। असां वटि कारीगर मिस्त्री बि आहे जेको पंचर उनजो ॻंढे थो। पोइ असां पंचर ॻंढे पोइ वरी पंहिंजी मंज़िल रवाना थींदासीं। असां सां गॾु सिंधी हारिश तहरीक जो मरकज़ी सदर खावड़ी गुलाम मुस्तफ़ा चांड बि असांजे साथ में शामिल आहे। मुंहिंजो हे ज़िंदगी जो पहिरियों टूर आहे जेको मां हे मथे जबल ख़ैरात ते वञी रहियो आहियां। हीअ असांजा अज़ीज़ आहिनि, मिट आहिनि, उन्हनि जी ख़ैरात हुई, उन्हनि ते ख़ैरात ते वञूं पिया। हे तव्हां ॾिसो था ही काफ़िले जी सूरत में हेठां सभु मिट अज़ीज़ आहियूं जेके होॾे वञूं था ख़ैरात ते। हींअर असां हे लालणी जी डोरी उते ई असां बीठा आहियूं। ही जबल जा मंज़र आहिनि तमामु वाह ख़ूबसूरत। हींअर बरसाति थी आहे, जबल सॼो साओ आहे। हे तव्हां ॾिसो था हे जबल जा मंज़र। हे असां मथे खीरथर जबल जी चोटीअ ते हींअर मां बीठो आहियां। हे तव्हां ॾिसो पिया जाॾे काॾे सावक ई सावक आहे। ही गाहु आहे जबल जो गाहु जेको हे बरसातुनि ते, ताज़ी बरसातुनि ते फुटी साओ थियो आहे। हितां जो माल मता ख़ुशि आहे। हींअर हाणे असां पंहिंजी मंज़िल ते रवाना थियण वारा आहियूं। ही साम्हूं ॾिसो था ही जबल जा मंज़र। ही असांजो काफ़िलो हेठि बीठो आहे। पंचर थो पियो ॻंढे गाॾीअ जो। जीअं असांजो पंचर गाॾी जो ॻंढिबो असीं पंहिंजे मंज़िल तरफ़ रवाना थींदासीं। साथ सलामत, सिंध सलामत, फ़िक्र पली जो ज़िंदाबाद। जे नहारी को हारल हे ॾींहं बिगाड़े वींदासीं, छो पेर पसारे वेठो उथ डूंगर ॾारे वींदासीं, उथ डूंगर ॾारे वींदासीं। जे नहारी को हारल कंहिं लाइ तकी थो कंधीअ ॾे बि बेड़ी मूर न अचणी आ, बि बेड़ी मूर न अचणी आ। जे तूं बि अची ओ वणजारा, जे तूं बि अची, जे तूं बि अची ओ वणजारा, तोखे बि उकारे वींदासीं, छो पेर पसारे वेठो उथ डूंगर ॾारे वींदासीं, उथ डूंगर ॾारे वींदासीं। जे नहारी को हारल दरिया अंदर जा दहशत या कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी, कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी। तूं मां त रुगो हिन सिंधूअ ते, तूं मां त रुगो
हिन सिंधुअ ते का लहर उभारे वींदासीं छो पेर पसारे वेठो आ उथ डूंगर ॾारे वींदासीं उथ डूंगर ॾारे वींदासीं जेहा नहारी कोहारल छो घबराई थो कोट ॾिसी ऊची ऊची ओट ॾिसी ज़िंदान उॾाए वींदासीं ज़िंदान उॾाए वींदासीं ज़ंजीर पघारे वींदासीं छो पेर पसारे वेठो आ उथ डूंगर ॾारे वींदासीं उथ डूंगर ॾारे वींदासीं जेहा नहारी कोहारल ही काल बि मूं सोचो हो ही कारी हरस नातो हो जे साथी साथ न सुञातो तो जे साथी साथ सुञातो तो हू मारी मारे वींदासीं छो पेर पसारे वेठो आ उथ डूंगर ॾारे वींदासीं उथ डूंगर ॾारे वींदासीं जेहा नहारी कोहारल जिए सिंध जिए पंहिंजी हक़ परस जदोजहद फ़िक्र पली जो ज़िंदाबाद कहिड़ो मथियो हा इहो मथियो जबल मछल आहे वाह साईं वाह वाह कामेड़ वाह वाह कामेड़ वाह हा साईं कामेड़ हे जेको टूअर असांजो तारीख़ी रहंदो ये तारीख़ी हिकिड़ो यादगार आहे वाह जो हे टूअर आहे हा हा आहे सीमेंट आहे न साईं पर हाणे केरु साईं सिंध गवर्नमेंट असांजी चरी थो रही आहे त असांजे माण्हुनि खे ख़ुशहाल रखे ऐं सुखियो सताबो रखे ठीकु आहे